बोर्ड जे इलाइक़नि में लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स थी रहियूं आहिनि जेके बिना के वक़फ़े जे शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदियूं। आगाह कयो आहे त कराची जा 6 कैंटोनमेंट बोर्ड्स आहिनि। क्लिफ्टन में 2 जाली पोलिंग एजेंट्स खे गिरफ़्तार करण जो बि मामलो साम्हूं आयो, जिन ते सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जा दौरा कया आहिनि। सूरत हाल जो उन जाइज़ो भी वरितो। टाइम न्यूज़ रिपोर्टर अयाज़ बिरोही भी उन सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई। संदसि इहो चवणो त ॿियनि इलाइक़नि में बि वेंदो। मजमूई तौर ते सूरत हाल पुरअमन आहे। जेके शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि जो बि नोटिस वरितो पियो वञे। मलीर कैंटोनमेंट बोर्ड जी बिलाल जोखियो ऐं वार्ड नंबर 6 में एक पोलिंग स्टेशन में 2 सियासी पार्टी से कारकुननि में छिकताण भी पैदा थी, जिन ते पीपल्स पार्टी तरफ़ां कैंटोनमेंट बोर्ड कोरंगी क्रीक में PTI MPS फ़हीम ख़ान ऐं राजा अज़हर मथां वोटर्स खे हिरासा करण जो भी इल्ज़ाम हयो वियो। चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी बाबति इलेक्शन कमीशन खे शिकायत भी कई वई आहे। सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जा दौरा कया। संदसि इहो चवणो त कैंटोनमेंट बोर्ड कराची, कैंटोनमेंट बोर्ड क्लिफ्टन खां पोइ कैंटोनमेंट बोर्ड कोरंगी क्रीक पहुतो आहे। मुख़्तलिफ़ जेके शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि जो भी नोटिस वरितो पियो वञे। मजमूई तौर ते सूरत हाल पुरअमन आहे। क्लिफ्टन में गिरफ़्तार थियल 2 जाली पोलिंग स्टेशन्स एजेंट्स बाबति भी नोटिस वरितो पियो वञे। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जो चवणो त जेके शिकायतूं मिलियूं आहिनि उन्हनि जो नोटिस वरितो पियो वञे ऐं जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स आहिनि उहे सूरत हाल खे ॾिसी मुनासिब एक्शन वठंदा। संदसि इहो भी चवणो त उन कैंटोनमेंट बोर्ड क्लिफ्टन, कैंटोनमेंट बोर्ड कराची खां पोइ कैंटोनमेंट बोर्ड कोरंगी क्रीक जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा भी दौरा कया आहिनि, जंहिंखां पोइ हू कैंटोनमेंट बोर्ड फैसल ऐं कैंटोनमेंट बोर्ड मलीर जी तरफ़ भी वेंदो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कंदो। संदसि इहो चवणो त मजमूई तौर पुरअमन सूरत हाल आहे ऐं पुरअमन माहौल में इलेक्शन्स थी रहियूं आहिनि। कराची समेत हैदराबाद ऐं सखर जे पनवाकिल कैंटोनमेंट बोर्ड में भी हिन वक़्तु मकानी चूंडुनि जे लाइ कैंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़नि में इहे चूंडूं थी रहियूं आहिनि, जेके बिना के वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदियूं। हैदराबाद ऐं पनवाकिल में मजमूई तौर सूरत हाल जेका आहे उहा पुरअमन आहे। पनवाकिल कैंटोनमेंट बोर्ड जे 2 वार्ड्स मां हिकु वार्ड ते चूंडूं मुलतवी कई वियूं आहिनि ऐं हिकु तकरारी वीडियो भी साम्हूं आई आहे, जंहिंमें मुबैना तौर हिकु उम्मीदवार जे हामियुनि तरफ़ां पैसा विरहाया पिया वञनि। कराची जी मजमूई सूरत हाल मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर दोदो चांडियो खां। दोदो, आगाह कजो, मजमूई सूरत हाल पुरअमन नज़र अचे पई, पर मोकल जो ॾींहुं हुजण सबबि सुबुह जे वक़्त में इहो नज़र आयो त माण्हू घटि तादाद में ॿाहिरि निकिता। कैंटोनमेंट बोर्ड से जेके इलेक्शनूं थियनि पियूं इन में अॼु टर्न आउट जेको सुबुह जो असांखे नज़र अचणु खपे उहो बिल्कुलु तमामु घटि नज़र आयो आहे। वेंदे उहे इलाइक़ा जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी या PTI या मुस्लिम लीग नवाज़ या मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, जमात इस्लामी, उन्हनि जो जेके अक्सरियती इलाइक़ा आहिनि उते बि तमामु घटि जेको आहे वोटरनि जो तइदाद आहे। को केतिरे अधु कलाक खां पोइ को वोटर अचे थो, उहो पंहिंजो वोट कास्ट करे थो ऐं जेको अमलो आहे ऐं ख़ासि तौर जेके कैंपूं हणी वेठल आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, उहे पिणु उन इलेक्शनी माहौल खे जो गरमाए न सघिया आहिनि। न रुॻो कोरंगी मनोड़ो, पर कराची जे क्लिफ्टन वारा इलाइक़ो उनखां सवाइ कराची कैंटोनमेंट बोर्ड शाह फैसल या जेके बि कराची आहिनि उते तमामु घटि तइदाद में जेको आहे उहो वोटर निकिता आहिनि। हिन वक़्तु ताईं थी सघे थो संडे जो ॾींहुं आहे ऐं मंझंदि खां पोइ जेको आहे वोटर निकिरनि, पर हिन वक़्तु ताईं सूरत हाल जेका आहे उहा घटि तइदाद में वोटर जेके आहिनि उहे निकिता आहिनि। इलेक्शन कमिश्नर, सूबाई इलेक्शन कमिश्नर दौरो कयो आहे। उनखां सवाइ जेके 6 ई डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर हुया या जेके इलेक्शन कमीशन ऑफिसर आहिनि जंहिंजी निगरानी में चूंडूं थियनि पियूं, उन्हनि जाइज़ो वरितो आहे। कुझु इलाइक़नि में जीअं कोरंगी में, कुझु इलाइक़नि में गिदरी में, क्लिफ्टन में, 2 इलाइक़नि में कुझु इशूज़ थिया आहिनि, पर ओवरऑल पुरअमन अंदाज़ सां इहे जेके चूंडूं आहिनि उहे थी रहियूं आहिनि। जी ठीकु आहे दोदो, अपडेट करण लाइ महिरबानी। मजमूई तौर ते सिंध जे 8 कैंटोनमेंट बोर्ड्स समेत पूरे मुल्क जे 41 कैंटोनमेंट बोर्ड्स में लोकल गवर्नमेंट जे लाइ इहे मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि, जंहिंमें पुरअमन माहौल आहे, पर टर्न आउट तमामु घटि नज़र अचे पियो। आगाह कयो आहे त ॿियनि कैंटोनमेंट बोर्ड्स या कैंटोनमेंट बोर्ड कोरंगी जी भिटाई कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते टर्न आउट तमामु घटि आहे। सूरत हाल बाबति रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ बिरोही।
जी बिल्कुलु हिन वक़्तु असां कोरंगी क्रीक कैंटोनमेंट में मौजूदु आहियूं जिथे जेको आहे 26,000 खां वधीक वोटर रजिस्टर आहिनि ऐं हिते कोरंगी क्रीक कैंटोनमेंट में 5 वार्ड आहिनि जिथे जेको आहे हिन वक़्तु 49 उम्मीदवार जेके आहिनि उहे आम्हूं साम्हूं आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी PTI MQM समेत जमात इस्लामी ऐं ॿिनि पार्टियुनि जा उम्मीदवार जेके आहिनि हिते आम्हूं साम्हूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे पोलिंग जो अमल जेको आहे उहो जारी आहे। हिन असां वार्ड 1 में मौजूदु आहियूं ऐं पोलिंग नंबर जेका 1 आहे उते असां मौजूदु आहियूं। हिते 2 जेके आहिनि उहे ठाहे विया आहिनि अलॻि अलॻि ग्राउंड फ्लोर ते जेको आहे औरतुनि लाइ मुख़्तस कयो वियो आहे जिते सिर्फ़ु औरत वोट कास्ट करे सघनि थियूं, जॾहिं त मथे जेको फर्स्ट फ्लोर आहे उते मर्दनि लाइ उहो अलॻि सां रखियो वियो आहे जिते सिर्फ़ु मर्द वोट कास्ट करे सघनि था। हे वार्ड नंबर 1 जेको आहे उन में 2,000 खां वधीक जेके आहिनि उहे वोटर रजिस्टर थियल आहिनि जेके पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। हिन वक़्तु ताईं जेको आहे वोट कास्ट करण जो सिलसिलो जेको आहे उहो सिलो आहे ऐं हिन वक़्तु ताईं जेको असां खे ज़रियनि ॿुधायो आहे त 25 खां 30 वोट जेके आहिनि उहे कास्ट थी सघिया आहिनि छाकाणि जो अॼु आचर जो ॾींहुं आहे, मोकल जो ॾींहुं आहे ऐं उन करे बि जेको आहे वोटनि जी कास्ट जो सिलसिलो जेको आहे उहो सिलो जो शिकार आहे। ऐं चयो पियो वञे त 2:30 वॻे खां पोइ जेको आहे इहो जेको आहे सिलसिलो तेज़ थींदो ऐं माण्हुनि जे अचण जो सिलसिलो जारी रहंदो। हिन खां अलावा जेके पार्टियूं आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जे पारां जेको आहे उन माण्हुनि खे वोट कास्ट करण लाइ उन्हनि जे घरां वैनुनि ज़रिए रिक्शनि ज़रिए हिते आंदो पियो वञे ऐं वोट जेको आहे उहो कास्ट करायो पियो वञे। टोटल जेके आहिनि हिते 49 उम्मीदवार आहिनि जेके आम्हूं साम्हूं आहिनि। हीअ सुबुह जो 9 बजे खां जेको आहे इहो सिलसिलो शुरू थियो आहे वोट कास्ट करण जो पोलिंग जो जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो।